ऐं उन्हनि खां पुछणु चाहियां थी तव्हांजो रमज़ान कीअं गुज़रंदो आहे? हीअ मूंखे लॻे थो सीज़नल सुवालु आहे रमज़ान जो। रमज़ान ईंदो आहे त इहो सुवालु मूंखे लॻे थो गॾु ईंदो आहे। न बिल्कुलु ही बेसिकली ही जेको महीनो हूंदो आहे न रमज़ान, इहो अलाह साईं हर इंसान खे, पाण लिखी आहियूं बीइंग एन मुस्लिम, असां ॾाढा ख़ुशनसीब आहियूं जो अलाह साईं असांखे हर साल इहो महीनो ॾींदो आहे। त तव्हां जेको 11 महीना कयो, तव्हां जेको बि गुनाह कया, मतिलबु जेके बि एक्टिविटीज़ पाण कंदा आहियूं, हिननि महीने में अलाह साईं उहो चवंदो त आउं तव्हांखे बोनस पियो ॾियां। तव्हां 11 महीना गुनाह त कयो आहे या जेको बि कमु कयो अथव, हिन महीने में वरी मौक़ो ॾियां पियो। ऐं इहो मौक़ो असांखे हर साल मिलंदो आहे। पर असांजो रमज़ान, तव्हां पुछो त तव्हांजो रमज़ान कीअं गुज़रंदो आहे, त आउं 2013 खां वठी मतिलबु ट्रांसमिशन्स कंदो ईंदो आहियां। सो हिन साल मूं ब्रेक वरितो त मूं चयो यार हिन साल आउं ट्रांसमिशन नथो कयां, हाणे आउं पाण वञी किथे गेस्ट एज़ अ वञी आउं थोरो ॿुधायां त मुंहिंजो रमज़ान कीअं गुज़रंदो आहे। त ट्रांसमिशन न करे रहिया आहियो, पर तव्हां स्क्रीन जो साथ बि न छॾियो आहे हिन रमज़ान। बिल्कुलु बिल्कुलु, इहो बि सच आहे। हा, स्क्रीन त हाणे असां जेसीं ताणी आहियूं तेसीं ताणी स्क्रीन हूंदी असां सां गॾु। सो अल्हम्दुलिल्लाह ॾाढो बरकतुनि वारो महीनो आहे, रहमतुनि वारो महीनो आहे। ऐं ॾाढी हिन महीने में तव्हां ॾिसो, कल्ह जी आउं तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां त कल्ह आउं जेॾी महिल घरां आयो हुउसि, ऑफिस आयो हुउसि, ओॾी महिल अञा मतिलबु चंड जो कोन ॿुधायऊं त रोज़ो आहे या न आहे। दुबई वग़ैरह में अनाउंस थी वियो त रोज़ो आहे, हीअ आहे। हिते जेॾी महिल आयसि त ओॾी महिल ॿाहिरि शहर जो, सिटी जो माहौल, एटमॉस्फेयर ॿियो पियो लॻो न। हर को माण्हू गुस्से में ऐं सुकून सां या हेॾां ईअं पिया वञनि। वरी जेॾी महिल ख़बर पई त सुभाणे रोज़ो आहे ऐं मुबारकुनि जा मैसेज आया ऐं मुबारकूं हिक ॿिए खे ॾियूं पिया, वरी उहो ई ॾींहुं, उहो ई शहर, उहो ई रोड, उहो ई रस्तनि था, जॾहिं वरी वापसि पिए वियसि त हर कंहिंजे चहिरे ते ॾींहुं रौनक हुजे, हर कंहिंजे चहिरे ते मुस्कुराहट हुजे, त पोइ मतिलबु हिकिड़ो ॾाढो ख़ूबसूरत महीनो आहे। मुंहिंजो त फेवरेट महीनो आहे, ईअं चइजे। कंहिंजो न हूंदो फेवरेट महीनो। ऐं तव्हां बरकत जी ॻाल्हि कई त बरकत धरती मालामाल में बि पवण वारी आहे मूंखे लॻे थो हिन साल। इंशाअल्लाह हू चवंदा आहिनि न त हिन साल धरती टीवी सां गॾु। सो इंशाअल्लाह कोशिशि त इहा ई आहे त धरती मालामाल जेको असांजो गेम शो आहे, बेसिकली ही एंटरटेनमेंट जा शोज़ हूंदा आहिनि। हिन में असीं चाहींदा आहियूं त जेका असांजी ऑडियंस, हिनखे असां हेॾी नफ़्सा नफ़्सी जो दौरु लॻो पियो आहे, टेंशननि जो दौरु लॻो पियो आहे, धोखेबाज़ियुनि जो दौरु लॻो पियो आहे, त असीं चाहींदा आहियूं त उन में माण्हुनि जे चहिरे ते हिकिड़ी मुस्कुराहट ॾिजे। हिकिड़ो जेके बि असांजा स्पॉन्सर्स हूंदा आहिनि उहे पोइ खणी पोइ गेम जे थ्रू हुजे या कहिड़े बि थ्रू हुजे, पोइ मुंहिंजी त इहा ख़्वाहिश आहे, तव्हां चवंदसि त भरपूर तरीक़े सां अचनि धरती मालामाल में, पंहिंजी फैमिलियुनि सां गॾु अचनि ऐं फुल टाइम हिन प्रोग्राम खे इंजॉय कनि, जेको इंशाअल्लाह सुभाणे खां इन धरती टीवी ते ई तव्हां 9:16 ते ॾिसिजो।